मूलाणे हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध मुंहिंजी। असां कुझु ॾींहंनि में खूनी कोट ते हमिलो कंदासीं। साले जे पीउ खे उतां आज़ादु कराए उतां वांदो थी पोइ बाबा सां पंहिंजी शादी जी ॻाल्हि कंदुसि। मां ही तुंहिंजा 2-3 ॾींहं सबुर नथी करे सघां। दिमाग़ त सही अथई न, एॾी तकड़ छाजी आहे? ज़िंदगी ते को बि भरोसो न आहे। ॿियो ॾींहुं कंहिं ॾिठो आहे? जेको आहे इहो ई पल आहे जंहिंमें असां मौजूद आहियूं। ईंदड़ वक़्त जी कहिड़ी ख़बर? तूं ठीक थी चईं, साह ते वेसाह नाहे, पर सब्र बि कंहिं शइ जो नालो हूंदो आहे। मोमल तकड़ करणु शैतान जो कमु आहे। केतिरनि सालनि जे इंतज़ार खां पोइ हाणे मां मिलण जो थी चवां त तूं इनखे तकड़ तो समझी। इहो वक़्तु आख़िर गुज़री वियो न, जिते हेतिरा साल इंतज़ार कयो अथई। 2-3 ॾींहं ॿिया सही गुज़री वेंदा, कहिड़ी देरि लॻंदी? पर मलार, मां इहो थी चाहियां त चांडोकी सां गॾु असां ॿिन्हिनि जो बि विहाउ थी वञे। मूं ॿुधो आहे त चाचा शाह मुराद खां खान बहादुर चांडोकी जी शादी तारीख़ घुरी आहे, उहो बि इन हफ़्ते में। तव्हां बानो जी पचर छॾे ॾियो, बहितर आहे न ढारेस। बानो जी पचर छॾे ॾियो? तुंहिंजी मैटणी आहे, इन जे लाइ थो चवीं न? सरकार इहा ॻाल्हि न आहे, पर साले ॾिंगो माण्हू आहे, इन करे थो चवां मां। ग़रीब जो ॿार आहे, मुफ़्त में मरी वेंदो। इहो बाबा जी टेक ते पियो थो हले। पर सरकार कंहिं छोकिरी सां अहिड़ी ऊची हरकत कंदे वॾो रेस माफ़ कोन कंदो। अड़े हेॾे ॿुधो, ज़ीनत सां हेॾो मूं हशर कयो, कहिड़ी मूंखे फांसी आई? हाँ, कहिड़ी मूंखे फांसी आई? तॾहिं रेस सां माफ़ियूं तलाफ़ियूं करे तव्हांजो सिर बचायो। सावण फ़क़ीर त ग़रीब ऐं पेपो अची वियो, तंहिं करे चुप करे वेही रहियो। पर साले हर नंढी वॾी ॻाल्हि ते बंदूक हथ में खयो बीठो हूंदो आहे। मां इएं नथो चाहियां त तव्हां बानो खे इएं सरेआम खणी अचो। अरे बाबा, मां चवां थो त अहिड़ी तरह सां कमु कयो जो नाग बि मरी वञे ऐं लठ बि बची वञे। सम्झो था न? शाबाश बाबा। असांखे माफ़ कयो नंढा रेस, इहो कमु असां खां न पुॼंदो। अरे हेॾे, तव्हीं मूंखे जवाब था ॾियो? शेरोज़ खान खे जवाब? रेस नंढा, साले खां असां टिॼूं था। ॿाहिरियों को माण्हू घुराए तव्हां कमु कराए सघो था। शाबाश, अख में आ। या चोरी मुझे अख में आ। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।